तलहार तालके जे यूसी लकी मीरवा जे आबादगारन पारां मीरवा कैनाल में ज़रई पानी जी खोट ऐं गेज मुकम्मल न थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। आबादगारन हैदराबाद बदीन रोड ते धरणो हणी आबपाशी खाते जे अमलदारन ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। धरणे सबब ट्रैफिक जी रवानी मुतासिर थी वई। एहतजाज कंदड़ आबादगारन जो चवणु आहे त 2 महीननि खां पाणी न मिलण सबब सारिन जो बिजारो सड़ी रहियो आहे। सनन हिसे जो पाणी पैसनि एवज़ चोरी ऐं विकिरो कयो पियो वञे। आबपाशी अमलदार पानी चोरी में मुलविस आहिनि। इंजीनियर फुलेली जेको आहे उहो हिकिड़ो त गैर कानूनी तरीक़े सां असांजो हिसे जो पाणी उहो अक्रम वाह ऐं ॿियनि वाहनि खे ॾिए पियो। 20 खां 25 हज़ार क्यूसिक पाणी सखर खां कोटड़ी ताईं असांजे हिसे जो जेको आहे उहो चोरी पियो थिए। आबादगार चवनि था त ज़राअत संदन ज़िंदगी जो वाहिद सहारो आहे। पाणी न हूंदो त फसल न थींदा ऐं फसल न थींदा त संदन घरनि जूं चुल्हियूं बि मुतासिर थींदियूं। मीरवा में पाणी जी मुसलसल हथरादू कोर्ट जे ख़िलाफ़ आहे। जॾहिं त असांजो राइट ऐं कानूनी जेको छमाहो पाणी आहे उन मां 2 महीना गुज़री विया आहिनि, असांखे पाणी कोन मिलियो। लखें किरोड़ें रुपयनि जा ॿिज ज़मीनदारनि वीचारनि उधार कर्ज़ खणी पोखिया आहिनि, उहे बि सुकी तबाह थी सड़ी विया आहिनि। असांजो इहो ई मुतालबो आहे त मीरवा खे फुल पूरो गेज पाणी ॾिनो वञे जीअं आबादगार पंहिंजे बच्चनि जो गुज़र सफ़र करे सघनि। हुननि जो इल्ज़ाम आहे त आबपाशी अमलदारनि जी ख़ातिरी बावजूद खेनि जाइज़ हिसे जो पाणी अञा ताईं न मिली सघियो आहे। असांजे बच्चनि जो रोज़गार आहे, असांजो 6 माहो पाणी आहे, उहो 6 माहो पाणी ऐं असांजे बच्चनि जो रोज़गार जेकॾहिं असांखे न मिलियो त पोइ असीं तबाह ऐं बर्बाद थी वेंदासीं। इन खां बहितर आहे असां मजबूर थी जेको एहतिजाज कयो आहे। जेकॾहिं असांजा इहे डिमांडूं पूरियूं न कयूं वियूं त हिन एहतिजाज जो दाइरो असीं अञा बि वधाईंदासीं। पाणी जे वेच बाबति उसूल वाज़े आहिनि त पुछड़ी वारनि आबादगारनि खे तरजीही बुनियादनि ते पाणी फ़राहम कयो वञे। आलमी कानूननि में बि इन हक़ खे तस्लीम कयो वियो आहे, पर कोटड़ी कमांड एरिया जा पुछड़ी जा आबादगार अॼु बि पंहिंजे हिसे जे पाणी लाइ एहतजाज करण ते मजबूर आहिनि। सीज़न जा 3 महीना गुज़री वञण बावजूद बि कोटड़ी बैराज जे जेके वाह आहिनि उहे पंहिंजे पूरे गेज ते कोन पिया वञनि। उन्हनि समूरनि वाहनि शाखनि वाटर कोर्सनि में पाणी जी शदीद हथरादू खोट पैदा कई वई आहे। सखर ते पहिरीं सखर ते जेको आहे सो पाणी खे तालो लॻायो आहे। उन खां पोइ कोटड़ी बैराज ते न्यू फुलेली जेका आहे असांजी गुनी आहे उन ते पाणी जी शदीद खोट पैदा कई वई आहे ऐं उन में जेका पाणी जी लप अचे थी उहा बि अलीपुर डाउन ते जेको आहे उन पाणी ते बि धाड़ो पियो लॻे। उन पाणी खे पैसनि ते विकिरो कयो वियो आहे। उन पाणी खे बि जेको आहे सो डाइवर्ट कयो आहे। उन पाणी खे ॿिए हंधि जेको आहे सो शिफ्ट कयो आहे। तंहिं करे असां जेको आहे सो अलीपुर डाउन जा जेके वाह आहिनि उते सारियूं न पोखिजी चुकियूं आहिनि। ख़ासि तौर ते लाड़ बदीन ज़िलो जेको आहे उहो शदीद ज़रई पाणी जी खोट जो शिकार आहे। हिन साल बारिशूं बि कोन पियूं आहिनि। तंहिंजे करे असां बार बार इरीगेशन के एक्शन के असां सीडा डायरेक्टर के अमलदारनि के एसडीओ के समूरनि खे चवंदा रहियासीं त असांखे खुदारा असांखे पाणी ॾियो, असांजो मुआशी क़तलाम न करियो, असांजे वाहन खे पूरो पाणी ॾियो। आबादगार इल्ज़ाम हणी रहिया आहिनि त मीरवा कैनाल जो गेज यानी वाणी मुकम्मल न कयो वियो आहे। पाणी जी खोट सबब संदन फसल ख़तरे में पइजी विया आहिनि, जंहिंसां हू पंहिंजे बच्चनि जी रोज़ी रोटी ऐं मुस्तक़बिल बाबति सख़्तु परेशान आहिनि। आबादगार पाणी जी खोट खे हथरादू करार ॾेई रहिया आहिनि ऐं इन अमल खे आबी दहशतगर्दी सां भेटे रहिया आहिनि। संदन इल्ज़ाम आहे त ॼाणी वाणी पाणी रोके खेनि मुआशी धुबण में ॾिकण जी कोशिश कई थी वञे। पाणी जी हथरादो खोट पैदा करे आबादगारनि सां जेको मुआशी तौर ते आबी दहशतगर्दी कई पई वञे ऐं असांखे ॿिज ॿिया असां पोखिया। हिकिड़ो अॻे पाणी लेट आयो, पर लेट पाणी हुजण जे बावजूद जॾहिं फुल कैपेसिटी ते पाणी हो कोटड़ी ते ऐं फुलेली कैनाल में, तॾहिं बि हिननि फुलेली कैनाल ऐं अलीपुर डाउन जे मीरवा तलाब जे कैनाल समेत ॿियनि कैनालनि खे पाणी न ॾिनो। असांजो इहो एहतजाज उन करे बि जारी आहे त असांजा बिजारा जेके पोखिया पिया आहिनि उहे सुकनि पिया, असांजे सारियुनि जा रेज सुकनि पिया, थोरी घणी जेके वेरूं थियूं आहिनि उहे बि बर्बाद थियनि पियूं। मीरवा कैनाल जे आबादगारनि चेताव ॾिनो आहे त जेकॾहिं कैनाल में फुल गेज मूजिबि 11 फुट ताईं पाणी फ़राहम न कयो वियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो ऐं पंहिंजो जाइज़ हक़ हासिल करण लाइ वधीक सख़्तु क़दम खंया वेंदा।